वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ एक ॾींहं जे दौरे ते अॼु कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह कराची एयरपोर्ट ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्तक़बाल कंदो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे कराची मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद अली। जी मोहम्मद अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल आशा, वज़ीर आज़म शहबाज शरीफ एक ॾींहं जे दौरे ते अॼु कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह कराची एयरपोर्ट ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्तक़बाल कंदो, जंहिंखां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ मज़ार क़ायद ते हाज़िरी भरींदो ऐं वज़ीर आला हाउस पहुचंदो, जिथे अमन अमान ऐं तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां अहम इजलास भी वज़ीर आला हाउस में कंदो। जहिड़ी तरह वज़ीर आज़म शहबाज शरीफ MQM जे मरकज़ी बहादराबाद जो दौरो पिणु कंदो, जिथे MQM जे अॻवान सां मुलाक़ातूं करे एतमाद में वठंदो। जी।